अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार वाला ओला इकराम पान नंबर 5 शाह अब्दुल भेटाई शाह जो रिसालो 3 जुल्दन में मुकदमा मुख्तलिफ पढ़ने ने मना शरिया वगैरह समेत मोहतम होत चंद मोलचंद गुरबख्शानी MA प्रोफेसर TG सिंध कॉलेज कराची में शाह जूं ॻाल्हियूं शाह लतीफ़ जूं किताब उन मां हासिल कयूं ॻाल्हि था कनि त दुनिया जे मशहूरु बादशाह तैमूर खे ख़्यालु थियो त दुनिया खे फतह कयां। उन जे ख़्याल लॻा हिन हिकु वॾो लश्कर तयारु कयो ऐं काहिंदो अची हरात वटि पहुतो। उन वक़्तु हरात शहर में हिकु शाहूकार सैयद मीर अली शाह रहंदो हो जो वॾो महिमान नवाज़ पुणो हुयो। हिनखे जॾहिं ख़बर पई त संदसि शहर में तैमूर बादशाह पंहिंजे लश्कर समेत अची लथो आहे त हू तैमूर शाह जे दरबार में लंघे वियो ऐं संदसि लश्कर में जेतिरा सिपाही हुआ ओतिरा रुपया महिमानी तौरु पेश कयाई, यानी 2,62,312 रुपया। तैमूर बादशाह सैयद मीर अली शाह जो इहो सुहिणो सलूक ऐं महिमान नवाज़ी ॾिसी तमामु घणो ख़ुशि थियो ऐं हिन मोट में सैयद मीर अली शाह जे पुटनि सैयद अब्दुल बाक़ीअ खे अजमेर, सैयद अब्दुल वाहिद खे मुल्तान, सैयद अब्दुल रज़ाक खे बखर ऐं सैयद अबू बकर खे सीरिस्तान जो हाकिम मुक़ररु कयो। सैयद मीर अली शाह जो हिकु पुटु सैयद शरफ़ुद्दीन पंहिंजे ख़ानदानी कमकार में लॻो रहियो ऐं हिकु पुटु सैयद हैदर शाह पंहिंजे वालिद सैयद मीर अली शाह सां गॾु तैमूर शाह जे सुहबत में रहियो। उन सां गॾिजी हिंदुस्तान हलियो आयो। हिंदुस्तान पहुचण खां पोइ सैरो सफ़र जे इरादे सां सैयद हैदर शाह तैमूर शाह ऐं पंहिंजे वालिद सैयद मीर अली शाह जे इजाज़त सां सिंध जो रुख़ कयो ऐं हाला शहर में शाह महमद पुटु दरिया ख़ान हाले वटि महिमान थी अची रहियो। उन्हनि ॾींहंनि में हाकिम मीरा महमद हाला क़ौम जे माण्हुनि खे कंहिं सबब जे करे 500 रुपया ॾंढु विधो। उन ज़माने में जीअं त 500 रुपया ॾंढु तमामु घणो हो, उन करे शाह महमद हालो ऐं संदसि क़ौम जा माण्हू परेशान हुआ ऐं ॾंढु न भरे सघिया। सैयद हैदर शाह खे जॾहिं इहा ख़बर पई त संदसि मेज़बान उन ॻाल्हि जे करे सख़्तु तकलीफ़ में आहे त हिन पंहिंजे तरफ़ां हाकिम मीरा महमद खे इहो ॾंढु भरे ॾिनो। अहिड़ी तरह शाह महमद ऐं संदसि क़ौम जा माण्हू उन परेशानीअ खां आज़ादिया। अहिड़े नमूने सैयद हैदर शाह केतिरनि ॿियनि मौक़नि ते बि संदसि कम में आयो। उन करे शाह महमद हालो ऐं संदसि क़ौम जा माण्हू सैयद हैदर शाह जा तमामु घणा थोराइता ऐं अहसानमंद हुआ। सैयद हैदर शाह जीअं त आली नसब जो माण्हू हो ऐं हाला क़ौम जे ॾुखियनि वक़्तनि में मदद कयूं आई। उन करे शाह महमद इहा ख़वाहिश ॾेखारी त सैयद हैदर शाह संदसि नियाणीअ सां परिणिजे ऐं माइट जे साण गॾु रहे। अहिड़ी तरह हिन सैयद हैदर शाह जे अहसाननि जो भार कुझु घटाइण पिए चाहियो। सैयद हैदर शाह जे रज़ामंदीअ खां पोइ नेठि शाह महमद हाले जी नियाणी फातिमा जो निकाह साणसि थियो। जीअं त सैयद हैदर शाह जी अमड़ सगोरीअ जो नालो बि फातिमा हो, उन करे सैयद हैदर शाह जी घरवारीअ खे बीबी सुल्ताना करे सॾण लॻा। जॾहिं सैयद हैदर शाह खे हाला में रहंदे 1 साल ऐं 5 महीना गुज़रिया ऐं बीबी सुल्ताना उमेद सां हुई त हिकु ॾींहुं खेसि ख़बर पई त संदसि वालिद सैयद मीर अली शाह हरात में गुज़ारे वियो आहे। इहो ॿुधी सैयद हैदर शाह हरात वञण लाइ रवानो थियो। रवाने थियण खां अॻु में हिन पंहिंजे घरवारीअ खे हिकु टिक वारी मुठी, हिकु जड़ादार खंजर, टिक वारी मुठी संदसि नालो उकरियल हुनजे। टिक वारी मुठी जड़ादार खंजर हिकु बानी जेका हरात खां आंदियूं आई ॾिनी। चयाईं त
जेकॾहिं धीउ ॼमे त नालो बीबी फातिमा रखिजो ऐं जेकॾहिं पुटु ॼमे त नालो सैयद मीर अली शाह रखिजो। इहा वसियत करे सैयद हैदर शाह हराट हलियो वियो। उते पंहिंजे पहिरीं घरवारीअ मां ॼावल ॿिनि पुटनि सैयद महमद ऐं हुसैन सां रही पियो। 3 सालनि ऐं 27 ॾींहंनि खां पोइ सैयद हैदर शाह हराट में वफ़ात करे वियो। हेॾा बीबी सुल्ताना खे पुटु ॼाओ जंहिंजो नालो मीर अली शाह रखियो वियो। मीर अली शाह जॾहिं वॾो थियो त पंहिंजे पीउ जे छॾियल हराटी बानीअ सां सलाह करे पीउ जूं निशानियूं मुंडीअ ते संदसि नालो उकरियल हुयो ऐं खंजर खणी हराट पहुतो ऐं पंहिंजे ॿारनि खां पंहिंजे हिसे जी मिल्कियत घुरणु लॻा। संदसि ॿार पहिरियां ई त नचण लॻा, पर पोइ निशानियूं पेश करणु ऐं बानीअ जे शाहिदीअ ते वक़्त जे काज़ीअ जे फ़ैसिले मुताबिक़ खेसि मिल्कियत जो 3 हिसो ॾिनऊं। सैयद मीर अली शाह पंहिंजो हिसो खणी पंहिंजे चाचे सैयद शरफ़ुद्दीन शरफ़ुद्दीन शाह खे साण वठी सिंध वापसि मोटी आयो। सैयद शरफ़ुद्दीन शाह जल्दी गुज़ारे वियो। सैयद मीर अली शाह सिंध मोटी आयो हालनि में। हिते हिन सिगोई 2 शादियूं कयूं, हिकु हाले ज़ाट मां ऐं ॿी तुर्कनि मां। सैयद मीर अली शाह खे शादीअ खां पोइ 2 पुट सैयद शरफ़ुद्दीन ऐं सैयद अहमद ॼावा। सैयद अहमद जे औलाद खे मीरण पोटा ऐं सैयद शरफ़ जे औलाद खे शरफ़ पोटा सॾिजे थो। मीरण पोटा मुतलवी यानी मटियारी शहर में रहंदा आहिनि, जेको हैदराबाद ऐं बिदशाह जे विच में आहे। उन्हनि मटियारी सैयदनि जे ख़ानदान में सैयद अब्दुल करीम शाह, जंहिंखे शाह करीम बुरड़ीअ वारो बि करे चवंदा आहिनि, मशहूरु थियो, जंहिंखे जमाल शाह ॼाओ। जमाल शाह खे सैयद अब्दुल कुद्दूस खे सैयद हबीब शाह ऐं सैयद हबीब शाह खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थियो। उन्हनि सैयदनि जी पीरी मुरीदीअ जो सिलसिलो हलंदो अचे थो ऐं इज़त सां वक़्तु गुज़ारींदा अचनि था। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी वालिदा शाह दयाने जी नियाणी हुई। शाह दयाने खे मखदूम अरबी बि करे सॾींदा हुआ, छो त संदसि अबा ॾाढा सुल अरबुस्तान खां आयल हुआ। हिन बुज़ुर्ग जी सारी हयाती मजज़ूबीअ जे हालति में गुज़री ऐं माण्हुनि जो मजज़े वॾो वेसाह हो। संदसि मुक़बरो अञा ताईं आला पुराणा में आहे। ॻाल्हि था कनि त शाह भिटाईअ जे वालिद सॻोरे सैयद हबीब शाह खे औलाद कोन थींदो हो, पाण बि अलाह जो प्यारो बानू हो। उन करे अलाह जे वलियनि जी इज़त बि कंदो हो, उन्हनि खां दुआऊं बि घुराईंदो हो त अलाह पाक जीअं खेसि औलाद सां नवाज़े। आख़िर हिकु वलीअ दुआ खेसि त तोखे हिकु पुटु ॼमंदो, इहो बि वलियो लाह थींदो ऐं उनजो नालो अब्दुल लतीफ़ रखजांइ। ख़ुदा ताला पंहिंजे महिरबानीअ खेसि ऐं सैयद हबीब शाह खे पहिरीं घरवारीअ मां हिकु पुटु ॼाओ, जंहिंजो नालो अब्दुल लतीफ़ रखियाईं। अलाह जी कुदरत सां इहो ॿारु नंढे हूंदे ई वफ़ात करे वियो। सैयद हबीब शाह खे ॿी घरवारीअ मां बि हिकु पुटु ॼाओ, जंहिंजो नालो सैयद जमाल शाह रखियाईं। वरी हबीब शाह खे पहिरें घरवारीअ मां ॿियो पुटु पैदा थियो, उनजो नालो शाह अब्दुल लतीफ़ रखियो वियो। इहो ई ॿारु अॻिते हली दुनिया जो मशहूरु बुज़ुर्ग शाइर ऐं वलीउल्लाह थियो। जीअं त शाह साहिबु बिना औलाद जे रहियो, उन करे गादीअ ते अॼु ॾींहं ताईं सैयद जमाल शाह जो औलाद वेहंदो अचे थो। शाहदत जी भिटाई हैदराबाद ज़िले, अॼुकल्ह मटियारी ज़िले हाला तइलके में हाला हवेली ॻोठ में ॼाओ हुयो। इहो ॻोठु हाणे वेरान आहे
ऐं भिट खां अटकल 9 कोह परे आहे संदसि फिटल निशान अञा बि ॾिसण में अचनि पिया। जंहिं घर में शाह ॼाओ उते हिकिड़ी मस्जिद जोड़ाई वई जेका अञा ताईं क़ाइमु आहे। शाह जो जनमु ॾींहुं पूरी तरह मालूम थी न सघियो, मगर क़ुरान सां मालूम थिए थो त सन 1102 हिजरी मुताबिक़ 1699 ईस्वीअ धारे ॼाओ।